तू आजा मां कुछ ना के छाचो ए मुखी के वाली पानी में जको तो चल अरे करेले मोटरा काहे में तू मां 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 तो नाए में हां वो दाए पेपर है देन तो ने पेपर यो ओ समझी बात ठीक इने में समझ पैदा एकड़ो चाचे पेपर देन तो ने दिशा छाजा अरे ते मान सिंधी में लिखो हाने इंग्लिश अचे ते पढ़ी बुधानी ए थूरी मुकरे स्कूल वञो कोन तूड़ी इंग्लिश आहे ओ आ तूड़ी जा मिठाई मिठाई अरे मिठाई कोने मेथा मेटका हाँ यो मिठा में यो ना है जी यार वो चाचो ना न पांजो यार ओ प्रैक्टिकल है प्रैक्टिकल अरे प्रैक्टिकल में दे रहा है ना पर्चा पे ना तो क्यों जे प्रैक्टिकल छा लिखे न बाकी असां सॼो साल स्कूल ही न पियो हाणे असांखे कहिड़ी ख़बर पचो छा आहे मूंखे दे हल पचो छा ॾियणो थो वञे पियो अरे हुन चोथों न बजण में छा ॾियणो आहे सवाल करणो नालो छा आहे चोथों पेपर आहे बस नाले में तू नालो छा आहे पंथो तो ना पढ़ी ॾिस नी बुढ़ा मां जो पढ़ा मूंखे अचे तो तूं ॿुधाए मां जो पढ़ा हाणे बार BIO बायो अज़ूला जी अरे ज़ूला जी कोने था पेचो ॾियणो हे संगत काल थी करे हलो एडे मौसा कला चट संगत हा या चाहे रस्ते में हा गेट पास आ चट यार हा ये ॿुधाए पटो छा जो पंहिंजो पुछी ॿुधाए तू काल कट छा जो पुछी तो ॿुधाए तू बस इलाज कर दो ने अच्छा तो या आठ होगा पेनू जो खे उते पर्चा चाचे ने दी लिया अरे तो के लिखने कुछ कोन अचे तो पढ़ने कोन अचे लिखने चाहते ओ व्हाट्सएप जो है बस ये ईंदा बस ये क्लिक करना ग्रुप है ना उनन में सवाल आइंदा बस वो लिखना अच्छा अपना कॉपी है ना कॉपी ना कॉपी आनी सवाल बस वो ते लिखना आखिरी सवाल ठीक है तो सिंध में सूबा घणा सिंध में सूबा 5 ये गारंटी है मूंखे दे मां हलां बस हाथों करे यो सिंध में सूबा ही 5 होना सिंध में घणा सूबा आंदे 5 सूबा हाँ यो सरहद बलोचिस्तान अरे हेने सिंध पाण सूबा न 5 सूबा कनो आया उस्ताद जो चयो ले कदी पढ़ो पाण कोन त उस्ताद दे शाबाश 12 जेके लांग ऐं 2 शाट हां 12 जेके लांग होना हां हमारा वो 12 ही कमा बाकी 2 शाट होना वो मिनट कर दिया और जेके एमसीक्यू नहीं शाट करे एमसीक्यू जी पन्नू लिना ना टिक करे पो जे मान लिखना बदल 5 मिनट टिक कर दिंदा लख जी स्कूल पाण वञो कोन तो उस्ताद दे जी पढ़ा छा थियो शाट जेके ने 12 करण ठीक आहे और लांग जेके ने 2 करण उस्ताद इया चयो ये तो खराब है पाण पाण